सब काम अपने अपने योग्य अवसर पर शोभा देता है। रात को 2 बजे चोरी करके चोर भाग सकता है, दिन में नहीं। कैसे? आइए देखते हैं आज की वाणी। जयराम जी की दिनांक 14 नवंबर स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है अवसर। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि सब काम अवसर पर होता है। 2 बजे रात को चोर चोरी करके भाग सकता है, परंतु दिन को लोगों के मुंह के सामने चोरी करके भागना उसके लिए कठिन है। जाड़े में जब गेहूं और ग्रीष्म में ज्वार बोई जा सकती है, किंतु ग्रीष्म में गेहूं और जाड़े में ज्वार नहीं हो सकती। यदि बोई जाएगी तो अच्छा फल नहीं देगी। सारा काम विशेष अवसर पर होता है, अतः हमें भी अवसर खोना नहीं चाहिए। हम यदि अब जवानी में कुछ नहीं करेंगे तो फिर वृद्धावस्था में जब पराधीन बनेंगे तब उस समय हमारा कौन सा यत्न चल सकेगा। जयराम जी की अज्ञान का पर्दा हटाएं, शरीर से ऊपर हो, कर्म में लग जाएं अथवा ध्यान में स्थित हो, बस फिर आनंद ही आनंद है। जयराम जी की तारीख़ 14 नवंबर स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे मौक़ो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त सभु कमु मौक़े ते थिए थो। 2 बजे राति जो चोर चोरी करे भॼी सघे थो, पर ॾींहं जो माण्हुनि जे मुंहं साम्हूं चोरी करे भॼणु उन लाइ मुहाल आहे। सियारे जो कणिक ऐं ऊन्हारे जो जूअर पोखे सघिजे थी, मगर ऊन्हारे जो कणिक ऐं सियारे जी जूअर नथी थी सघे। जे पोख बि त फल अहिड़ो की न ॾींदी। सभु कमु मौक़े ते ई थिए थो, इन करे असांखे बि मौक़ो वञाइणु न खपे। असीं जेकॾहिं हाणे जवानीअ में कुझु न कंदासीं त पोइ पीढ़ीअ में जॾहिं पराधीन थींदासीं तॾहिं उन वक़्तु असांजो कहिड़ो हीलो हली सघंदो। जयराम जी की अज्ञान जो पर्दो हटाए कर्म में ध्यानु लॻायूं त पोइ आनंद ई आनंद आहे। जयराम जी की। मुते लीलाशाह करे ओ हर दम तुझो ध्यान धराइया महर मुते लीलाशाह करे। ओ बुढ़ंदड़ बेड़ो प्यारा साईं तारण वारा पार करे। ओ बुढ़ंदड़ बेड़ो प्यारा साईं तारण वारा पार करे। वो तोखे विसारे पाण खे ॾाणा तोखे विसारे पाण खे ॾाढा दुख त ॾिना मां। प्रीत जो मुंहिंजी लॻी आहे तोसां कॾहिं न शेना मां। ओ साईं प्रीत जो मुंहिंजी लॻी आहे तोसां कॾहिं न छिना मां। ओ लीलाशाह तुंहिंजे दर तां
दर्शन जी मुखे प्यास गणिया देर न तू दातार करे ओ दर्शन जी मुखे प्यास घणिया देर न तू लीला शाह करे हो दर्शन जी मुखे प्यास गणिया देर न तू लीला शाह करे ओ दर्शन जी मुखे प्यास घणिया देर न तू दातार करे हो चेड़ल दिल हीरल जी साईं तू ही अची आबाद करे ओ जिड़ल दिल हीरल जी साईं तू ही अची आबाद करे हो जियण न चाया दुनिया में हो जियण न चाया दुनिया में तुझे दर्शन बिना मां प्रीत जो मुंहिंजी लगी आहे तो सां कॾहिं न शेनामा ओ साईं प्रीत जो मुझी लगी आहे तो सां कॾहिं न छिन्ना मां हो लीला शाह तुंहिंजे दर तां इया भीख बिना मां प्रीत जो मुंहिंजी लगी आहे तो सां कॾहिं न शेनामा ओ साईं प्रीत जो मुझी लगी आहे तो सां कॾहिं न छिन्ना मां